मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर अशरफ शाह मूजिब यूसी पलीजाणी पीपल्स पार्टी जो नओं मुंतखब ज़िले काउंसिल जो मेंबर हाजी अरशद अली सुओ ऐं पीपल्स पार्टी अॻुवाण अब्दुल जब्बार ज़रदारी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पलीजाणी जे अवाम जो शुक्रियो अदा कंदे चयो त हितां जी अवाम हमेशह पीपल्स पार्टी ऐं मखदूम ख़ानदान जे उम्मीदवारनि खे हमेशह कामयाब करायो आहे। अवाम एतमाद करे इहो साबित कयो त ही कंहिंजा ख़रीद थियल ग़ुलाम न आहिनि। हिननि वधीक चयो त असांजे ऐलान कयल तरक़ियाती कमनि ते तमामु जल्द कमु शुरू थी वेंदो। असांजी कोशिश हूंदी त असां जेके वाइदा इलेक्शन में कया आहिनि उन्हनि खे पूरो कंदासीं। पलीजाणी में मखदूम फ़खुर ज़मा जे ॾिनल कमनि जो ॼार विछायो वेंदो। हिननि जो वधीक चवणु हो त असां मखदूम रफ़ीक़ु ज़मा ऐं मखदूम फ़खुर ज़मा जा शुक्रगुज़ार आहियूं जो असांजे मेंबरनि ते एतमाद कयो। असां हिन एतमाद खे सच करे ॾेखारियो त पलीजाणी जो अवाम मखदूम फ़खुर ज़मा सां केतिरी महबत करे थी। अवाम तीर ते ठपा हणी संदन उम्मीदवारनि खे वॾी अक्सरियत सां कामयाब करायो। अरशद सुओ जी कामयाबी ते मुबारकबाद ॾींदड़ इलाइक़े जे मोज़िज़ शख़्सियतुनि में मोहम्मद हनीफ़ जमाली, मोहम्मद इस्माइल लाखो, ग़ुलाम अली लाखो, फैसल ख़ासख़ैली, शाह मोहम्मद पंवर, बचल पंवर, राहील सुओ, अब्दुल जब्बार ज़रदारी, असद सुओ, शोएब सुओ, सैयद अहमद शाह, शाहरुख ॿाटी, गुलण ॿाटी ऐं वॾी तइदाद में अवाम जो सिलसिलो जारी आहे।